अस्सलाम वालेकुम। तव्हां यूट्यूब चैनल ॾिसी रहिया आहियो प्राउड ऑफ सिंध ऐं मां आहियां तव्हांजो पंहिंजो मोहम्मद मुसा खलीली। अॼु जंहिं शख़्सियत वटि असीं मौजूदु आहियूं उहा शख़्सियत कंहिं ख़ासि तारुफ़ जी मुहताज कोन्हे। पाण हिकु सियासी ऐं समाजी शख़्सियत आहिनि। सीनियर सियासतदान हुजण सां गॾोगॾु सीनियर समाजी अॻुवान पिणु आहिनि। असां सां गॾु मौजूदु आहिनि डॉक्टर अली नवाज़ शाहनी साहब। अचो साण मुलाक़ात करूं ऐं उन्हनि खां अहवाल वठूं। अस्सलाम वालेकुम सर। वालेकुम सलाम। सर, तव्हांजी वॾी महिरबानी ते तव्हां असांजे चैनल लाइ वक़्तु कढियो। तव्हां खां पहिरियों सुवालु इहो हूंदो कि समाजी ख़िदमतूं तव्हां कॾहिं खां करियो पिया? सभिनी खां पहिरीं त आउं प्राउड ऑफ सिंध जी टीम जे दोस्तनि जो तमामु घणो शुक्रगुज़ार आहियां जो हुननि मूंखे पंहिंजे ख़्यालु वंडण जे लाइ टाइम ॾिनो। जेतिरे क़दुरु समाजी ख़िदमतुनि जो सुवालु आहे त हर माण्हू जी पंहिंजी पंहिंजी हिकिड़ी तबियत हूंदी आहे, पंहिंजा पंहिंजा अहसासात हूंदा आहिनि, पंहिंजा पंहिंजा जज़्बात हूंदा आहिनि ऐं उहो माहौल जंहिं माहौल में माण्हू रहंदो आहे उहो माहौल उनखे घणो सेखारींदो आहे ऐं उन जे मुताबिक़ उहो पंहिंजो रिएक्शन ऐं रद अमल ॾींदो आहे। नंढपण में ई उहो जेके हालतूं ॾिठियूं उन्हनि में मूं हिकु तरफ़ त जेको आहे सो उहे माण्हू ॾिठा जेके अयाशी जी ज़िंदगी गुज़ारींदा हुआ, उहे माण्हू ॾिठा जेके रोग में दबदबे में यकीन रखंदा हुआ, ॿिए तरफ़ उहे माण्हू ॾिठा जेके इंतिहाई बेवस बेकस ऐं लाचार हुआ। ऐं इन सूरत हाल में मूं ॾिठो त ॿिन्ही तरफ़नि खां हद दर्जे जी पंहिंजे लाइ नफ़रत थी। उहे माण्हू जेके वॾा माण्हू हुआ उहे पंहिंजी नफ़रत जो इज़हार पंहिंजे ज़ुल्म ऐं ज़्यादती जे करे कंदा हुआ, लेकिन ग़रीब माण्हू उन्हनि जो को सहारो कोन हो, उन्हनि खे केरु पुछण वारो कोन हो, उन्हनि जो को मसइलो कोन हो, उन्हनि वटि को अल्टरनेट कोन हो, तंहिंजे करे हू मुसीबतूं ऐं ॾुख जेके आहिनि से सहंदा रहिया ऐं ख़ामोश रहिया। इन सारी सूरत हाल मूंखे इन ॻाल्हि लाइ माइल कयो त आऊं घटि में घटि पंहिंजे वसाइल जेतिरो थी सघे ओतिरो आऊं आम माण्हू जी भलाई ऐं बहितरी जे लाइ ऐं उन्हनि में शूर बेदार करण जे लाइ हिकिड़े क़िस्म जी जदोजहद करियां ऐं महिनत करियां त जीअं ही ख़ासि तौर ते उमरकोट जो इलाइक़ो जेको तमामु पोइते थियल माण्हू इलाइक़ो आहे उन इलाइक़े जे माण्हुनि में कुझु न कुझु बहितरी ऐं भलाई जी उमेद पैदा थिए ऐं उहे माण्हू जेके आहिनि से कुझु साञाबंदी जे तरफ़ जेको आहे सो वधनि। उन जे लाइ सभिनी खां पहिरीं जंहिं फील्ड में मूं कमु कयो उहे ॿारड़ा हुआ। ॿारड़नि जे हवाले सां मुख़्तलिफ़ प्रोग्राम कया, सेमिनार कयो, बालक अदबी फोरम जो सरपरस्ती आला हुउसि। मूं वटि सुठा दोस्त हुआ जिन खे आउं तनसीम माली आहे, जगमाल आहे, कताई खेबू आहे ऐं काफ़ी नौजवान छोकिरा हुआ जेके इन सफ़र में मूंसां गॾु हुआ ऐं असां पूरे सिंध लेवल जो हिते कन्वेंशन घुरायो ऐं उते जेको आहे सो ॿारनि जे अदबी ऐं सियासी सोच खे बेदार करण जे लाइ जदोजहद कई। उनखां अलावा काफ़ी अरसे ताईं असां हिकिड़ो प्रोग्राम ठाहे पंहिंजो ॻोठनि में वेंदा हुआसीं। उते जेके नंढड़ा बालिक हूंदा हुआ उन्हनि खे जेको आहे सो गॾु कंदा हुआसीं, उन्हनि खे तइलीम जे हवाले सां उन्हनि खां पुछंदा हुआसीं ऐं उन्हनि खे इंसेंटिव बि ॾींदा हुआसीं ऐं इनामात बि ॾींदा हुआसीं। उनखां अलावा प्रैक्टिकली उन्हनि खे असां टेबलोस करणु सेखारियो, उन्हनि खे असां ड्रामा करणु सेखारिया, उन्हनि खे असां तक़रीर करण जो फ़न जेको आहे सो सेखारियो ऐं असां उहे टॉपिक जेके आहिनि से कंदा हुआसीं जेके टॉपिक उन जे माहौल जे मुताबिक़ हुजनि ऐं हू उन मञा सही तरीक़े सां सम्झी सघनि। त इहो हिकिड़ो तरीक़ो हो जंहिं तरीक़े सां असां ॿारनि में शूर पैदा करण जी जेका आहे सा वक़्त में कोशिशि कई। सर, समाजी ख़िदमतूं तव्हां कहिड़नि प्लेटफॉर्मनि तां सरंजाम ॾेई चुका आहियो? उनखां अलावा आउं ह्यूमन राइट्स कमीशन जो मेंबर बि हुउसि ऐं एक्टिविस्ट बि हुउसि ऐं उनजे करे उन वक़्तु हिते हारियुनि जो ऐं ज़मींदारनि जा इशू तमामु घणा हुआ ऐं आउं वाहिद माण्हू हुउसि जो उन ज़माने में मूं इन बॉन्डेड लेबर जे मौज़ू ते वॾा वॾा सेमिनार कया जिन में मूं तर जे इलाइक़े जे माण्हुनि खे जेके जेके ज़मींदार हुआ उन्हनि खे बि घुरायो ऐं उन्हनि खे बि गुज़ारिश कई ऐं उनखां अलावा जेके बि हारी ऐं मज़दूर लीडर हुआ
या उन्हनि जा अॻुवान हुआ या उन्हनि जा साथी हुआ, उन्हनि खे घुराए जेको आहे सो डिबेट कई ऐं उन्हनि जे मसइलनि खे उजागर करण जी जेका असां कोशिशि कई। उन खां अलावा जेका ॻाल्हि आहे उहा इहा आहे जो उन वक़्तु अक़लियत जे माण्हुनि खे हिते तमामु घणो मतिलबु पीड़ियो पिए वियो। उन वक़्तु वोट जेको आहे अक़लियत जो जुदा थी वियो, तंहिंजे करे हिते जे भोतारनि, हिते जे MPA, हिते जे MNA अक़लियत वारनि जी का ॿुधण जे लाइ तयारु कोन हुआ ऐं उन जे करे जेकॾहिं किथे का उन्हनि सां ज़्यादती थींदी हुई, ज़ुल्म थींदो हो, एतिरे क़दुरु जो उन्हनि जा घर जा भाती जेके आहिनि से उन्हनि खे बि हू यरगमा खणी बनाईंदा हुआ। उन दौर में मूं जिते जिते आवाज़ मूंखे पहुतो, जिते मूंखे ख़बर पई, उते वञी मूं उन्हनि ज़मींदारनि जी ऐं हारियुनि जे पाण में टॉक्स कराया, ॻाल्हियूं करायूं ऐं उन्हनि जे मसइलनि खे हल कयो। कॾहिं बि इन्हनि मसइलनि खे कोर्ट ऐं कचहरी में खणी कोन वियसि, को थाणनि ते खणी कोन वियसि। प्यार ऐं मुहबत सां सही तरीक़े सां जेको आहे सो उन्हनि जा मूं मसइला निबिरिया ऐं उन्हनि खे रिलीफ ॾियारियो। ऐं ज़मींदार भाउ जेके बि हुआ उन्हनि खे आउं गुज़ारिश कंदो हुउसि त बाबा तव्हांखे अलाह साईं सभु कुझु ॾिनो आहे, इहे वीचारा ग़रीब आहिनि, जेकॾहिं तव्हांजो को पाणी जो उन्हनि ॾे रहियल आहे त उन मां वॾे में वॾी रिआयत करियो ऐं उन्हनि खे जेको आहे सो तव्हां रिलीफ ॾियो ऐं उन्हनि खे आज़ादु करियो। ऐं शुक्र आहे अलाह जो जेके बि दोस्त ज़मींदार हुआ मुंहिंजे उन ॻाल्हियुनि खे उन्हनि मान ॾिनो ऐं उन्हनि ईअं कयो ऐं काफ़ी जेके हारी आहिनि उहे काफ़ी इन तकलीफ़ुनि मां ऐं ॾुखनि मां जेके आहिनि से आज़ादु थिया। त इहा बि हिकिड़ी हारियुनि जे लाइ, बॉन्डेड लेबर जे लाइ जदोजहद हुई जेका मूं पंहिंजे वसाए कई। सर तव्हां हिकिड़ा मसरूफ़ माण्हू आहियो, डॉक्टर आहियो, उन खां अलावा तव्हां सियासी शख़्सियत बि आहियो, समाजी ख़िदमतनि लाइ वक़्तु कीअं कढी वठंदा आहियो? चवंदा आहिनि त when there is a will there is a way। जॾहिं तव्हांजी ख़्वाहिश हुजे थी, तव्हांखे हिकिड़ो जज़्बो हुजे थो, तव्हांजो हिकिड़ो ज़हन उन ॻाल्हि ते बीही रहे त तव्हां भलाई जा कमु करणा आहिनि, सोशल वर्क करिणो आहे, त पोइ टाइम जेको आहे सो निकिरी अचे थो, टाइम माण्हू कढी अचे थो। यकीनी तौर ते टाइम कढण जे लाइ थोरो माण्हू खे पंहिंजो लॉस बर्दाश्त करिणो पवे थो, लेकिन लार्जर बेनिफिट में उनजे मुफ़ाद जे लाइ उहो अहमियत हूंदो रखे। तंहिंजे करे मुंहिंजो ज़्यादातर अर्सो कोशिशि कंदो आहियां त मां टाइम जेको आहे सो सोशल वर्क लाइ करियां ऐं उन हवाले सां जेको आहे सो काफ़ी मतिलबु मूंखे इन ॻाल्हि जी ख़ुशी आहे ऐं मूंखे यादि थो अचे त आउं हिते औरत फाउंडेशन जो मूं बुनियादु विधो ऐं औरत फाउंडेशन जो आउं डिस्ट्रिक्ट जो कोऑर्डिनेटर हुउसि ऐं उमरकोट ज़िले जूं लीजेंड लेडीज़ जंहिंमें जानकी देवी बि आहे, रामीबाई बि आहे, रूबी धरमदास बि आहे, रेहाना सुमार बि आहे, तसरीन बि आहे, अज़रा बि आहे, मतिलबु अहिड़ियूं खोड़ सारियूं। जॾहिं त उमरकोट में उन दौर में केरु तसवर बि कोन करे सघंदो हो त हिते जी लेडी का ॿाहिरि निकिरे, लेकिन इहे सभु लेडीज़ असां सां गॾु शाना बशाना हुयूं, जदोजहद कंदियूं हुयूं, महिनत कंदियूं हुयूं ऐं उन ॾिस में असां केतिरा ई मीना बाज़ारूं कयूं। असां केतिरा ई जेका असां हर साल औरतुनि ऐं ॿारनि जो 3 ॾींहंनि जा मेला अरेंज कंदा हुआसीं, जंहिंमें औरतुनि खे तफ़रीह जे मौक़े सां गॾोगॾु हिक ॿिए सां मिलणु ऐं हिक ॿिए सां तालुक़ इस्तेवार करणु ऐं हिक ॿिए सां जे ख़्यालनि खे सम्झण जी काफ़ी मदद मिलंदी हुई। तंहिंजे करे इन प्लेटफॉर्म तां असां औरतुनि जे लाइ तमामु ज़बरदस्त कमु कयो ऐं उहो कमु उन जो ई नतीजो आहे जो अॼु असांखे ख़ुशी महसूसु थिए थी त जंहिं ज़माने जी मूं ॻाल्हि कई उन ज़माने में छोकिरियूं न हेल्थ में ईंदियूं हुयूं, न तइलीम में ईंदियूं हुयूं, न पॉलिटिक्स में ईंदियूं हुयूं। असां उन्हनि खे इनकरेज कयो त तव्हां नौकरियुनि में वञो, तव्हां हेल्थ में वञो, तव्हां एजुकेशन में वञो ऐं असां पॉलिटिकल पार्टिसिपेशन जे लाइ उन्हनि खे जेको आहे सो आमादा कयो। ऐं इहो सबूत आहे जो तव्हां ॾिसो त डॉक्टर रूबी धरमदास साहिबा जेको आहे सो उहा बाक़ाइदे काउंसलर बनी, डिस्ट्रिक्ट काउंसिल जी मेंबर थी ऐं हुन परफॉर्म करे ॾेखारियो। सर तव्हां ॿुधायो त तव्हां औरत फाउंडेशन जा डिस्ट्रिक्ट कोऑर्डिनेटर रहिया आहियो। औरतुनि जे हक़नि लाइ जाखोड़ अञा ताईं जारी आहे या उन ज़माने में ई हुई तव्हांजी? ॾिसो, जेको माण्हू जदोजहद करे थो, जेको माण्हू हिकिड़ो पंहिंजो ज़हन रखे थो त औरतुनि जे हक़नि जे लाइ
उहो साॻी जज़्बो अॼु बि आहे। उहा हिकिड़ी ॿी ॻाल्हि आहे त पहिरीं हिकिड़ो प्लेटफॉर्म हो, उहो असां तइ कयो। उहो प्लेटफॉर्म हींअर ॿियनि दोस्तनि जे हथ में आहे, पर जिते जिते औरतुनि ते को डोमेस्टिक उहो वायलेंस थिए थो या ॿी जेकॾहिं का ज़्यादती थिए थी, ज़ुल्म थिए थो, त असां कोशिशि कयूं था त उनजे लाइ जेको आहे सो आवाज़ उठायूं। असां तव्हांखे एवॉर्ड कहिड़ियुनि कहिड़ियुनि ख़िदमतनि ते ऐं कॾहिं ऐं कंहिंखां मिली चुका आहिनि? असल में शुरूअ में मूंखे हिकिड़ो बेस्ट सोशल वर्कर डिस्ट्रिक्ट उमरकोट जो अवार्ड उन वक़्त जे वज़ीर आला सैयद मुज़फ़र हुसैन शाह ॾिनो, ऐं उनखां पोइ वक़्तनि वक़्तनि दोस्त जेके आहिनि से इज़त ऑनर ॾींदा रहिया आहिनि। ऐं रिसेंटली यूथ ऑफ उमरकोट जे दोस्तनि मूंसां शाम मल्हाई हुई, ऐं उन शाम जो शानदार प्रोग्राम उन्हनि अरेंज कयो। उन में मूंखे प्राइड ऑफ पाकिस्तान जो प्राइड ऑफ परफॉर्मेंस जो अवार्ड जेको आहे सो उन्हनि इनायत कयो, महिरबानी कई। सियासत में कॾहिं खां आहियो, कॾहिं खां सियासत में हिसो वठंदा पिया? सियासत जो जेतिरे क़दुरु तालुक़ु आहे त आउं 8 दर्जे में हुअसि, ऐं उन वक़्तु हिते 2 तंज़ीमूं हुयूं स्टूडेंट दौर में। हिकिड़ी नेशनल स्टूडेंट फेडरेशन हुई, ॿी जमियत उलमा पाकिस्तान हुई। नेशनल स्टूडेंट फेडरेशन जा सदर पहिरीं मेराज मोहम्मद ख़ान हुआ, रशीद हसन ख़ान हुआ, ऐं उन ज़माने में आउं हिते प्रेसिडेंट हुअसि। ऐं उहा तंज़ीम जेका हारियुनि में कमु कंदी हुई, मज़दूरनि में कमु कंदी हुई, ग़रीबनि में कमु कंदी हुई, खाबी दुर जी वाहिद उहा तंज़ीम हुई। ऐं उन तंज़ीम जे तहत असां इंतिहाई मतिलबु सुठो कमु कयो, हारियुनि में कयो, मज़दूरनि में कयो, ॿारनि में कयो। जेकी कुझु उहो तक़रीबन 1967-68 जो ज़मानो हो। उन वक़्त खां ई जेको आहे सो मूं पॉलिटिक्स में आयुसि। उनखां पोइ जॾहिं कॉलेज जो दौरु आयो त आउं पहिरें साल CR हुअसि, काउंसलर हुअसि। ॿिए साल उमरकोट डिग्री कॉलेज जो इलेक्टेड प्रेसिडेंट हुअसि। उन ज़माने में ईअं हूंदो हो त हुकूमत जे तरफ़ां MNA हूंदा हुआ, उहो जेको आहे सो काउंसलर हूंदा हुआ, ऐं कॉलेज जे तरफ़ां इलेक्टेड जेको आहे सो काउंसलर हो। त उन वक़्तु राणा चंद्र सिंह साहब गवर्नमेंट जे तरफ़ां काउंसलर हुआ, ऐं कॉलेज जे तरफ़ां आउं काउंसलर हुउसि। ऐं असां ॿिन्ही गॾिजी जेको आहे सो कॉलेज जी भलाई ऐं बहितरी जे लाइ कमु कयो। त उहो बि हिकिड़ो सियासी प्लेटफॉर्म हो जंहिंमें आउं प्रेसिडेंट थियुसि। ऐं उमरकोट में पहिरें दफ़ा जेका आहे असां एनुअल सेलिब्रेशन असां कराई, जंहिंमें आफ्ताब परवीन ऐं ॿिया उमरकोट जा मुख्य माण्हू जेके आहिनि से आम शामिलु थिया। अहिड़े नमूने सां उनखां पोइ आउं जेको आहे सो नाज़िम थियुसि ऐं पंहिंजो UC जो। पर उन में जेका ख़ासि ॻाल्हि हुई उहा इहा हुई त आउं अनअपोज़ थियुसि। ऐं अनअपोज़ खां वधीक ॻाल्हि इहा हुई त मुंहिंजे लाइ जेको एज़ाज़ु हो उहो इहो हो त मुंहिंजे ख़िलाफ़ु के फार्म बि कोन भरायो। माण्हुनि तमामु घणो असांजा जेके सियासी मुखालिफ़ बि आहे, ज़ाहिर आहे मुवाफ़क़त बि हूंदी आहे, मुखालफ़त बि हूंदी आहे, उन्हनि इहा ॻाल्हि कई त कम अज़ कम डॉक्टर साहब खे अनअपोज़ थियणु न ॾियो। लेकिन इलाइक़े जे दोस्तनि चयो त जेकॾहिं डॉक्टर साहब बीठा आहिनि त असीं उन जे मुक़ाबले में क़तई तौर ते कोन ईंदासूं। ऐं इहो मूंखे एज़ाज़ु आहे माण्हुनि जी महिरबानी आहे जो उन्हनि मूंखे अनअपोज़ जेको आहे सो नाज़िम कयो। ऐं उनखां पोइ आउं डिस्ट्रिक्ट असेंबली मीपुखास में आउं नाइब स्पीकर जे उहिदे ते रहियसि, ऐं उनखां अलावा हेल्थ कमेटी जो चेयरमैन रहियसि। ऐं मीपुखास डिस्ट्रिक्ट असेंबली मां मूं उमरकोट ज़िले जी बहाली जी तहरीक जेका आहे असां मुतफ़िक़ा तौर ते मंज़ूर कराई। सो हिन वक़्तु तव्हांजो तालुक़ु पाकिस्तान तहरीक इंसाफ़ सां आहे। पाकिस्तान तहरीक इंसाफ़ मां आवाम मुतमइन कोन पई थिए, ऐं उनजो इहो सबबु आहे त हू आवाम जो कुझु डिलीवर अञा ताईं कोन करे सघिया आहिनि। इन ते तव्हांजो कहिड़ो मौक़िफ़ हूंदो? ॾिसो, पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जी वॾी जदोजहद आहे। हिन मुल्क में अदल ऐं इंसाफ़ जो निज़ाम राइज करण जे लाइ, करप्शन जे ख़ात्मे जे लाइ, ऐं सही माना में जमहूरी निज़ाम आणण जे लाइ, जंहिंमें जेके माण्हू मुंतख़ब थी अचनि उहो सही माना में आवाम जा हॾॾोपी हुजनि। ऐं ईअं न थियनि खां अॻु में जेके थींदा आया रहिया आहिनि उहो
नागबंदी उन्हनि ई माण्हुनि खे ॾंगींदा रहिया जिन उन्हनि खे इक़्तिदार जे अहवालनि ताईं मोकिलियो। ऐं इहे माण्हू हुते ई इन्हनि जी जेका आहे ज़हनी सोच उहा इहा ई रही आहे त नस्ल दर नस्ल जेको आहे सो असीं हिननि ते हुकुमरानी कयूं ऐं नस्ल दर नस्ल जेको आहे सो हिते जो अवाम असांजो ग़ुलाम रहे। तहरीक इंसाफ़ जेका जदोजहद कई उहा वाहिद माण्हुनि जे लाइ माण्हुनि जे लाइ हिकिड़ी उमेद हुई ऐं उन उमेद जे तहत माण्हुनि जेको आहे सो तहरीक इंसाफ़ खे कामयाबु कयो। तहरीक इंसाफ़ तव्हां ॾिसो त तहरीक उमूमन हुकूमतनि में थींदो ईअं आहे, जमहूरियतनि में ईअं थींदो आहे त जॾहिं आवाम खे केरु मुंतख़िब कंदो आहे त सियासी पार्टियूं उनखे गॾिजी करे कमु कंदियूं आहिनि ऐं चवंदियूं आहिनि त ठीकु आहे 5 सालनि जो अरसो आवाम खे तव्हांखे मुंतख़िब कयो आहे, 5 साल असीं तव्हां सां ताउन करण जे लाइ तयारु आहियूं। लेकिन थियो ईअं जो ही पार्टियूं जेके 70 साल खां वठी 40 साल खां वठी या उन काफ़ी अरसे खां वठी जेके इक़्तिदार में रहियूं हुयूं, जेके ख़ानदानी सियासत कंदियूं पिया आहियूं, उन्हनि खे इहो ख़तरो पैदा थियो त जेकॾहिं इमरान ख़ान कामयाबु थो थिए, जेकॾहिं इमरान ख़ान खे का पधीराई वधीक मिली वञे थी त असांजो हमेशह लाइ जेको आहे सो ख़ात्मो थी वेंदो। ऐं इमरान ख़ान साहिबु इहा ॻाल्हि पहिरीं चई हुई त आऊं करप्शन जे ख़िलाफ़ु जॾहिं डंडो खणंदुसि त इहे माण्हू जिन जा ज़मीन ऐं आसमान जा नज़रियनि में फ़र्क़ु आहे, जेके हिक ॿिए खे सज़ाऊं ॾियण जूं ॻाल्हियूं कनि था, जेके हिक ॿिए खे रोडनि ते घसीटण जूं ॻाल्हियूं कनि था, जेके चौकनि ते फांसियूं ॾियण जा ॻाल्हियूं कनि था, उहे माण्हू साॻी पाण में मुतफ़िक़ थी वेंदा, गॾु थी वेंदा ऐं उन्हनि जो टोलो एतिरो राह कंदो ऐं एतिरो शोर मचाईंदो त जीअं माण्हू सम्झनि त वाक़ई जेको आहे सो हीअ सच था चवनि। इहे कॾहिं बि सच कोन था चवनि। इन्हनि खे न आवाम सां दिलचस्पी आहे, न माण्हुनि सां दिलचस्पी आहे, न जमहूरियत सां दिलचस्पी आहे। इहे सिर्फ़ु पंहिंजे मुफ़ादनि जे बचाव लाइ जे गॾु थिया आहिनि। असांजी हिकिड़ी जदोजहद आहे, असांखे इन ॻाल्हि जी परवाह कोन्हे अॼु जेकॾहिं हुकूमत में न आहियूं सुभाणे न आहियूं छा थी पियो। जदोजहद कंदड़ माण्हू जेकॾहिं लाज़मी न आहे अचे इन जे करे थो त इक़्तिदार मिले ऐं इक़्तिदार खां पोइ वरी जेको आहे सो वापसि हालतुनि जो मुक़ाबिलो करण लाइ तयारु ई न हुजे। असीं इन्हनि खे वाज़े तौर ते चऊं था त असीं हर हाल में तयारु रहंदासीं। असीं जे हुकूमत में आहियूं तॾहिं बि तयारु आहियूं, जेकॾहिं हुकूमत में न आहियूं तॾहिं बि असीं इहा जेका जंग आहे असांजी, जेका असां आवाम जी भलाई ऐं बहितरी जे लाइ करियूं पिया, जेका हिन मुल्क जी भलाई ऐं बहितरी ऐं सुधार जे लाइ करियूं था, इहा जंग जेका आहे सा हिननि लुटेरनि जे गॾु थियण जे करे ऐं उन्हनि जे गिदड़नि वारो टाटा करण जे करे ऐं किथे बि जेको आहे असीं हिन जदोजहद खे ख़तमु कोन कंदासीं। ऐं हिते जो आवाम हाणे बाशोर थी चुको आहे। हीअ ॿुधाइनि त हुननि वटि कहिड़ो अल्टरनेट आहे, हू कीअं माण्हुनि जा मसइला हल कंदा, इहो त ॿुधाइनि न घटि में घटि। जिन माण्हुनि वटि हिते हुकूमतूं आहिनि, असां सिंध जो वठूं, सिंध में जेका कुझु हालत थियनि पियूं, तव्हां ॾिसो नियाणियुनि सां छा पियो थिए, तव्हां ॾिसो 6 माण्हू हिकिड़े टाइम ते माण्हू क़तल पिया थियनि, तव्हां ॾिसो यूनिवर्सिटियूं तव्हांजूं नियाणियूं हिते महफ़ूज़ कोन्हे, तव्हां हिते छोकिरियूं अगवा थियनि थियूं, को तदारक कोन्हे, हिते आपघात केतिरा थियनि था, हिते माण्हुनि खे सिहत जी सहूलियत कोन्हे, हिते माण्हुनि खे तइलीम जी सहूलियत कोन्हे, हिते रोड रस्ता कोन्हे, हिते शुरू खां वठी आख़िर ताईं नंढे पटे वाले खां वेंदे पॉलिसी साज़ इदारनि ताईं जेके माण्हू आहिनि उहे सभु माण्हू लुटण ऐं फुरण जे पुठियां आहिनि। तव्हां असांजे इर्द गिर्द ॾिसो, असांजे इर्द गिर्द जेके MP MLA जेके थिया आहिनि, तव्हां ॾिसो 4 साल में उन्हनि वटि छा हो। जेकॾहिं असां वटि उन्हनि माण्हुनि खे सिर्फ़ु जेको आहे सो कूड़ी इंटेलेक्चुअल फोबिया आहे ऐं हू उन में मुब्तला आहे। हू सम्झनि था त तारीख़ जा असीं ॼाणू आहियूं, इल्मु अदब तहज़ीब सभु असां ते ख़तमु थी वई आहे, पर अमली तौर ते हुननि जो इल्म सां को वास्तो कोन्हे। इल्मु त उहो हूंदो आहे जंहिं ते अमल कजे। हीअ माण्हू करप्शन कनि था, पंहिंजा असासा ठाहिनि था, ग़रीब माण्हुनि जो रत पीअनि था ऐं पोइ जेकॾहिं अदीब ऐं इल्मदार थी इंटेलेक्चुअल थी ॻाल्हियूं कनि था, उन में को ख़ोदन कोन्हे। शाह साहिबु अहिड़नि माण्हुनि जे लाइ चयो आहे त पढ़ियो था पढ़नि कड़नि की हिन कुलूब में पाणा ॾोह चढ़नि जीअं वर्क वराइनि वितिरा। पाकिस्तान तहरीक इंसाफ़ ऐं पीपल्स पार्टी ॿिन्ही पंहिंजी हिकिड़े जी परफॉर्मेंस जे हवाले सां लॉन्ग मार्चनि जो ऐलान कयो आहे। तव्हां इन ते कहिड़ो मौक़िफ़ ॾींदो, छा इन में को क्लेश पैदा थियण जो ख़तरो आहे? असल में हुकूमत जेका आहे उन बि इहो प्रोग्राम ठाहियो आहे या हुकूमत खणी न चइजे, लेकिन पार्टी जेको आहे सो इहो फ़ैसिलो कयो आहे त
त असां हिते माण्हुनि खे सुजाॻ करण जे लाइ, बेदार करण जे लाइ, उनखे एक्टिव करण जे लाइ, उनखे मतिलबु हरकत में आणण जे लाइ, उन्हनि खे सम्झाइण जे लाइ असां आवाम वटि वञूं। सो PTI जी जेका लॉन्ग मार्च आहे उहा इहा ई आहे त उन्हनि में सुजाॻी बेदार कजे ऐं उन्हनि खे जेको आहे सो जेका हुकूमत जी नाअहली आहे, जंहिं हिते करप्शन तमामु घणी कई आहे, कंहिं शइ ते हुनजो कंट्रोल कोन्हे, हिते भाण कोन थो मिले, हिते अटो महांगो मिले थो, हिते कंहिं जेके बि आहिनि सब्जियूं आहिनि, फ्रूट आहिनि, जेके बि शयूं आहिनि वाइपे जूं, इहो मतिलबु सिंध गवर्नमेंट जो कमु आहे त उहो उन्हनि ते कंट्रोल करे। लेकिन ॼाणी ॿाणी उहो उन्हनि खे खुली छूट ॾिनी वई आहे त उहो महांगाई करे ऐं ग़रीबनि जी कमर टोड़ीनि ऐं पोइ उहे वाह वेला कनि त इहा वफ़ाक़ी हुकूमत जेका आहे सा महांगाई पई करे। सो इहे सभु ॻाल्हियूं ॿुधाइण जे लाइ पार्टी इहो फ़ैसिलो कयो आहे त असां जेको आहे सो माण्हुनि खे मोबिलाइज़ करियूं ऐं उन्हनि खे इहे ॻाल्हियूं सम्झायूं। त इन जे करे जेको आहे सो हुन हिकिड़ी अवामी राब्ता मुहिम जे हवाले सां हिकिड़ी ॻाल्हि कई आहे। बाक़ी हो त हुकूमत खे ख़तमु करण जे पुठियां, असां हुकूमत खे ख़तमु करण जे पुठियां त कोन आहियूं। असां त सव सिधी ॻाल्हि था कयूं त अचो, तव्हां हक़ीक़तनि ते अचो, तव्हां जेको आहे सो हिते छा डिलीवर कयो आहे, तव्हां तइलीम में छा कयो आहे, तव्हां सिहत में छा कयो आहे, तव्हां पब्लिक हेल्थ में छा कयो आहे, तव्हां माण्हुनि खे कहिड़े नमूने सां तव्हां रिलीफ ॾिनो आहे। तव्हां रिलीफ ॾियण जे बजाए तव्हांजा जेके माण्हू आहिनि उहे इंतकामी कार्रवायूं था कनि। तव्हां थाणनि जे कल्चर खे डेवलप कयो आहे, थाणा तव्हांजा गिरवी थियल आहिनि, उहे तव्हांजा ग़ुलाम आहिनि। तव्हां उते कूड़ियूं एफआईआर दर्ज थी माण्हुनि खे जेको आहे सो ज़लील थो कयो वञे, माण्हुनि जे प्लाटनि ते कब्ज़ो कयो थो वञे, माण्हुनि जे ज़मीनुनि ते कब्ज़ो कयो थो वञे, माण्हुनि जे रोज़गार जे लाइ, उन्हनि जे रोज़गार जे ख़ात्मे जे लाइ माण्हुनि जो पाणी बंदि कयो थो वञे। जेका शइ पुॼे थी, जेतिरी पुॼे थी उहो त ठहियो, पर हाणे त इंसानी जाननि खे मारण जे पुठियां पइजी विया। त उन नमूने सां हाणे उन्हनि में जा इंसानियत ख़तमु थी वई आहे। असांजो माहौल, असांजो माशरो, असांजे समाज जे लाइ हुननि अॼु ॾींहं ताईं उनजे बिगाड़ में जेको किरदारु अदा कयो आहे, उन जे लाइ असां माण्हुनि खे जेको आहे सो ॿुधाइणु चाहियूं था त बाबा ही बघड़नि जो मुल्क कोन्हे, ही इंसाननि जो मुल्क आहे। हिते जेके आहिनि से बघड़ आहिनि, जेके इंसानियत जो क़त्ल कनि पिया, जेके इंसानियत जी तोहीन कनि पिया, जेके इंसानियत जे जेको आहे सो माण्हुनि जे जेके आहे सो इज़त नफ़्स खे मजरूह कनि था। त उन्हनि माण्हुनि खे वाइको करण जे लाइ असांजी हिकिड़ी जागृता जी इहा जेका आहे सा हिकिड़े क़िस्म जी मुहिम आहे, सो उहो असीं जारी रखंदासीं। असां ॿियो असांजो को मक़सदु कोन्हे। सर, तव्हां डॉक्टर बि आहियो, माण्हुनि खे हेल्थ जी अवेयरनेस जे हवाले सां केतिरी ख़िदमत सर अंजाम ॾींदा? असां शुरू में काफ़ी हवाले सां हेल्थ जे लाइ कैंपूं कयूं ऐं हुते माण्हुनि खे जेको आहे सो अवेयरनेस ॾिनी। ऐं अॼु बि जॾहिं बि को अहिड़ो प्रोग्राम थिए थो या जॾहिं के दोस्त ईअं कनि था, हींअर का हिकिड़ी कैंप आहे, हुनजे लाइ कल्ह मूं वटि आया हुआ दोस्त, हुनजे लाइ बि असीं कयूं था त हेल्थ जी जागृता जेको आहे सो असां वटि जेको मरीज़ बि अचनि था, हिते अचनि था, उन्हनि खे बि असीं सम्झायूं था। अहिड़े नमूने सां हेल्थ जी जागृता जेको आहे सो ॾियण लाइ असां पंहिंजे हिसाब सां बहुत तमामु घणी कोशिशि कयूं था। एक्चुअली ही गवर्नमेंट जो कमु आहे त गवर्नमेंट जेको आहे सो अहिड़े क़िस्म जा सेमिनार मुक़ररु करे, अहिड़े क़िस्म जा प्रोग्राम मुनक़द करे ऐं माण्हुनि में जेका असां जागृता पैदा करण जे लाइ ऐं हेल्थ जूं सहूलियतूं ॾियण जे लाइ उहो जेको आहे सो अहिड़ा प्रोग्राम करे माण्हुनि खे जेको आहे सो हेल्थ जे लाइ रहनुमाई करे। लेकिन अफ़सोस हेल्थ जी रहनुमाई करण जे बजाए असांजी हेल्थ ई जेका आहे सा तबाह थी वई आहे, असांजी हेल्थ डिपार्टमेंट जेका आहे सा तबाह थी वई आहे। असांजे माण्हू खे का गोरी, को दवा, को उनजो इलाज वग़ैरह जी का बि सहूलियत कोन्हे। त हाणे जेको आहे सो इहो इन जे करे असांजो माण्हू तमामु घणो मायूस आहे। सर, तव्हांजे शोबे में, हेल्थ जे शोबे में स्पेशलिस्ट आहियो, उन हवाले सां माण्हुनि खे कहिड़ी आगाही ॾियणु पसंदि कयो? त असां हेल्थ जे शोबे जे हवाले सां आहे, पर हाणे ॻाल्हि इहा आहे त असां वटि गुरबत तमामु घणी आहे ऐं उन्हनि खे जेतिरी बि असीं सिखा ॾियूं असीं पंहिंजे महदूद अंदाज़ सां ॾेई सघूं था न। लेकिन उन जे लाइ हिकिड़ो शहर आउं चवंदुसि त नूर सरमाया से है सूए तमदन की जला,
जहाँ हम हैं वहाँ तहजीब पल नहीं सकती, मुफलसी हंसे लताफत को मिटा देती है, भूख आदाब के सांचों में ढल नहीं सकती। त ही जेके बुखिया माण्हू आहिनि, ही जेके ॿुतड़ियल माण्हू आहिनि, ही वीचारा जिन वटि का शइ बि कोन्हे, उन्हनि माण्हुनि खे असां सम्झायूं ज़रूरु, लेकिन सम्झाइण रुॻो का ॻाल्हि कोन्हे, पर जेसि ताईं असीं फैसिलिटेट न कंदासूं तेसि ताईं कुझु बि कोन थींदो। ऐं इहा हुकूमत जी ज़िम्मेदारी आहे त न सिर्फ़ु उनखे अवेयरनेस ॾे, बल्कि उन सां गॾोगॾु जेको आहे उन्हनि खे फैसिलिटेट बि करे। बाक़ी जेतिरे क़दुरु अवेयरनेस जी ॻाल्हि आहे, असीं पंहिंजे हिसे जो कमु पंहिंजे ज़मीर जे मुताबिक़ करियूं पिया। सर, आख़िर में सिंध जे नौजवाननि जे लाइ को ख़ासि पैगाम ॾियणु पसंदि कंदा? आउं सम्झां थो त सिंध जो नौजवान जेको आहे उन ते मूंखे फ़ख्रु आहे। अॼुकल्ह जो जेको नौजवान आहे, जेका हुनजी अदबी ख़िदमतूं आहिनि, जेके समाजी ख़िदमतूं आहिनि, ऐं उन्हनि खे जस हुजे, ऐं सिंधी जेको नौजवान आहे उहो आउं ॾिसां पियो त उन जेको ही माहौल जोड़ियो आहे, त जेका हुननि डिस्कशन ऐं डिबेट ऐं गुफ़्तगू इन्हनि जो जेको सिलसिलो जारी रखियो आहे, यकीनन इहे जेके से इल्म जा, अक़ल जा, शूर जा दरवाज़ा जेका आहे असां खोलींदी, ऐं असांजो नौजवान जेको आहे सो उन मां भरपूर फ़ाइदो वठंदो। बाक़ी जेतिरे क़दुरु सिंधी क़ौम जी आहे ॻाल्हि, सिंधी क़ौम खे तमामु घणो पोइते धिकियो वियो आहे, ऐं तमामु घणो जेको आहे सो उनखे दुखनि में सूरनि में छॾियो वियो आहे। सिंधी क़ौम जेका जदोजहद कई, सिंधी क़ौम मुहिब वतन आहे, सिंधी क़ौम मुहिब पाकिस्तानी आहे, सिंधी क़ौम ई उहा क़ौम आहे जंहिं पाकिस्तान में शामिलु थियण जी पहिरीं करारदाद ॾिनी कई, ऐं सिंधी क़ौम ई उहा आहे जंहिं सिंध खे बचायो, जंहिं पाकिस्तान खे बचायो, जंहिं 1 यूनिट जे तहत जेका उन्हनि जदोजहद कई, MRD जी तहरीक में जेका जदोजहद कई, उनखां पोइ जेके ज़मीनूं बचाइण जे लाइ उन्हनि जदोजहद कई, उनखां पोइ कालाबाग डैम जे हवाले सां जेका जदोजहद कई, ऐं सिंधी वसीला उन्हनि खे जेकॾहिं कारूजर जबर जी ॻाल्हि कजे, उहा ॻाल्हि कई त सिंधी क़ौम जो को मुली कोन्हे। लेकिन सिंधी दोस्त जेके आहिनि, क़ौम परस्त जेके आहिनि, उन्हनि दोस्तनि खे आउं गुज़ारिश कंदुसि त यार ॻाल्हि इहा आहे त तव्हां अक़लमंद बि आहियो, तव्हां समझदार बि आहियो, तव्हां साईं GM सैयद जे पैगाम खे बि पहुचायो था, तव्हां शेख अयाज़ जे पैगाम खे बि पहुचायो था, तव्हां सिंध जी ॻाल्हि बि कयो था, ऐं सिंध जे हवाले सां जदोजहद बि करियो पिया। लेकिन तव्हांखे आउं गुज़ारिश इहा कंदुसि त तव्हां स्ट्रेटजी ऐं हिकमत अमली जेका आहे उन में तव्हां तमामु घणो पोइते आहियो, ऐं शायदि उनजो सबबु इहो आहे जो असांजे सिंधी क़ौम परस्त पार्टियुनि में अना जो तमामु घणो मसइलो आहे। हर माण्हू चवे थो त आउं सचो आहियां, मुंहिंजी पार्टी सची आहे, मुंहिंजो नज़रियो सचो आहे, ऐं बाक़ी जेके नज़रिया आहिनि उहे बातिल आहिनि। बाक़ी जेके दोस्त स्ट्रगल कनि था उहे सही माना में सिंध जे हवाले लाइ कोन था सोचीनि। जेसि ताईं असांजी इहा सोच रहंदी तेसि ताईं असीं मारूं खाईंदा रहंदासूं। सिंधी क़ौम परस्त पार्टियूं ऐं उन्हनि जी जदोजहद आहे, उन्हनि खे आउं सलाम थो पेश करियां, ऐं उन्हनि खे आउं इहा गुज़ारिश ज़रूरु कंदुसि त यार तव्हां मिनिमम पॉइंट ते पार्लिमान में अंदरि जे अचण जे लाइ, छो त जमहूरियत ई वाहिद तरीक़ो आहे, सियासत ई वाहिद तरीक़ो आहे, ऐं हाणे लठ धुके जी ॻाल्हि कोन्हे। सिंधु देश चढ़ण वारा दोस्त जेके आहिनि उन्हनि खे बि गुज़ारिश कंदुसि त तव्हां पंहिंजे ख़्यालनि ते नज़रसानी करियो। तव्हां जेको आहे सिंध जे हक़नि जी ॻाल्हि ज़रूरु करियो, लेकिन सिंधु देश जी ॻाल्हि न कयो, ऐं उहा ॻाल्हि जेका आहे सा मुनासिबु कोन्हे। तंहिंजे करे तव्हां सभई जेके आहियो पार्टियुनि जा दोस्त, सिंधी जेके बि आहियो, सिंधी नेशनलिस्ट पार्टियुनि जा जेके दोस्त आहियो, सर जोड़े वेहो ऐं के मिनिमम एजेंडा ते मुतफ़िक़ थी ऐं माण्हुनि खे प्रोग्राम ॾियो, माण्हुनि खे ॿुधायो त तव्हांजे लाइ असीं छा कंदासूं, हारियुनि खे ॿुधायो त तव्हांजे लाइ उन्हनि वटि रिलीफ थियण जो कहिड़ो तरीक़ेकार आहे। तव्हां मज़दूरनि खे ॿुधायो, तव्हां प्रोग्राम ॾियो, तव्हां मज़दूरनि खे कीअं रिलीफ ॾींदो, तव्हां माण्हुनि खे घर कीअं ॾींदो, तव्हां माण्हुनि खे रोज़गार कीअं ॾींदो, तव्हां माण्हुनि खे मानी कीअं ॾींदो, तव्हां माण्हुनि खे कपिड़ो कीअं ॾींदो।
बाक़ाइदे उहो वाज़े थी तव्हां आवाम जे साम्हूं ईंदो जेकॾहिं तव्हां नियतनि सही माना में सही पाकिस्तानी थी, सही सिंधी माण्हू थी ऐं सही जेकॾहिं क़ौम परस्त थी तव्हां पाण में ॿधी इतिहाद कंदो त आउं सम्झां थो छाजे करे जो तव्हां ॾिसो कोन पिया त असांजो जेको ग़रीब आहे सो हिकिड़ो विशेष सर्कल में ॿधिजी चुको आहे ऐं उन में असांजो वॾेरो, असांजो रईस, असांजो सरदार, असांजो नवाब, असां वटि एथेनिक मसइला, असां वटि लिंग्विस्टिक मसइला, असां वटि पीरी मुरीदी जा मसइला, असां वटि हिकिड़ा माण्हू इकनॉमिकली माशी तौर ते असांजे माण्हुनि खे मफ़लूज कनि था त ॿिया ज़हनी तौर ते मफ़लूज कनि था। अव्हांखे इन्हनि माण्हुनि जे विशेष सर्कल में जा निकिरणो पवंदो, लेकिन सभिनी खां पहिरीं तव्हां पाण त विशेष सर्कल मां निकिरो त अकले कुल आहियूं असां ई सभु कुझु आहियूं, इल्मु बि असां ते ख़तमु थी वियो, शूर बि असां ते ख़तमु थी वियो, स्ट्रगल सम्झ ॼाण वग़ैरह सभु असां ते ख़तमु थी वई। ईअं न कयो, तव्हां सभु बाशऊर रहियो, तव्हां सभु सरजोड़ी वियो ऐं सिंध जे माण्हुनि खे हिन अज़ाब मां जान छॾायो। सर असां सिंध जे टैलेंट खे ॻोल्हण जे लाइ प्राउड ऑफ सिंध चैनल सोशल मीडिया ते ठाहियो, तव्हां हिन खे कमेंट्स पास कंदव तव्हांजी महिरबानी। दोस्तों जीअं मूं पहिरीं ज़िक्र कयो, सिंध में टैलेंट तमामु घणो आहे ऐं आउं सम्झां थो त सिर्फ़ु उनखे फैसिलिटेट करणु, उनखे मौक़े ॾियण जी ज़रूरत आहे। तव्हां जेकॾहिं इन ॾिस में जदोजहद करियो था, टैलेंट खे ॻोल्हियो था, टैलेंट खे तव्हां मौक़ो ॾियो था त पोइ जेको आहे सो आउं सम्झां थो तव्हांखे हर महाज़ ते हर जॻह ते सुठो रिस्पॉन्स मिलंदो ऐं तव्हांखे अहिड़ो टैलेंट मिलंदो जंहिंमें तव्हां ख़ुदि बि जेको आहे सो तवक़ा कोन था करे सघो। सिर्फ़ु संदरो ॿधण जी ज़रूरत आहे ऐं टैलेंट खे मैदान ते आणिणो आहे ऐं उनजी सोच खे जेको आहे सो पॉज़िटिव रखणो आहे।